दुलाब जी वॾी अपडेट दोस्तों तव्हां सां शेयर कंदा हलूं। दोस्तों उदासी टीवी यूट्यूब चैनल में खुश आमदीद। अॼु जी जेका अपडेट्स आहे दोस्तों वरी कम जी अपडेट्स आहे। हिन वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा ऐं लाइक सब्सक्राइब शेयर भी ज़रूर कंदा। हलूं था अॼु जी सनसनीखेज़ ऐं दिलचस्प ऐं बहितरीन अपडेट जी तरफ़। ड्रामा सीरियल दुलाब जा अचण वारा एपिसोड दोस्तों मुराद जे लाइ टफ साबित थियण वारा आहिनि। मुराद जो हिकु त भारो मसलो हली रहियो आहे, इहो तमामु जल्द हल थियण वारो आहे। ऐं अली ख़ान इहो त अली ख़ान वारो मसलो हल थी वेंदो, लेकिन अॻिते जेको आहे मुराद परेशान ई परेशान सदा ई रहंदो, छो त हिकु न ॿी मुसीबत उनजे कंध में हूंदी हूंदी। ऐं इहो जेसीं ताईं शानवाद ख़ान आहे त मुराद खे सुख जो साह कोन वठणु ॾींदो, छो त शानवाद ख़ान हिकु शातिर माण्हू आहे। हू चए थो मूं वटि जेको झुके मां उन खे सुख जो साह वठणु ॾियां। जेको इंसानु मुंहिंजे अॻु न झुकंदो, मूंसां विढ़ंदो, मूंखे अखियूं ॾेखारींदो, उहो मुंहिंजे अॻियां नज़र ई न अचे, उन खे मां धुप कराए छॾियां। ऐं शानवाद ख़ान जी इहा ई कोशिशि आहे त छो त मुराद शानवाद ख़ान खे थप हई हुई, उहो सीन कटे विया, तव्हां न ॾिठो हुयो, उहो शूटिंग में हुयो। ऐं इन जे करे उनजी दुश्मनी मुराद सां घणी थी वई आहे। तॾहिं हू चवंदो आहे मां उन शइ जो बदिलो वठां। उहो अञा ताईं बदिलो सही नमूने सां न वठी सघियो आहे। रहज़न वारनि खे इस्तेमालु कयईं, ओॾो बि न वठी सघियो। वरी हाशिम खे इस्तेमालु कयईं, तोतल वारनि खे। हाणे इहो फेरे मसइलो मंसूर ख़ान जी कंध में पियो आहे ऐं मंसूर ख़ान बि कोशिशि आहे त इन मसइले खे मां जान छॾायां। इंशाल्लाह तमामु जल्द दोस्तों तव्हां ॾिसंदो सुठा सुठा सीन तव्हांजे साम्हूं अचण वारा आहिनि। उदासी टीवी खे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।